कुरान शरीफ का 40 खत्मा सूरह यासीन एक बेरा दुरूद शरीफ एक बेरा इन्हीं सब कलाम जिको जमात पढ़ियो फकीर जी रूह के पहुंचा मालिक करीम उनकी मग़फ़िरत उनकी कब्र की जन्नत बागी छुपा उनके मज़ार ते आंखों रहमतों और बरकतों नाज़िल फरमा उनकी कब्र के जन्नत जो बागीचे बना इनका मौला उनका दर्जात बुलंद फरमा हुज़ूर जा जेकी उम्मती फौत थी विया गोले गोठ जा जेकी बि मर्द औरतूं फौत थी विया उन्हनि सभिनी जी कब्रुनि ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर उन्हनि जी कब्रुनि खे रहमतुनि जो बरकतुनि जे नुज़ूल जो मरकज़ बना करीम रब पंहिंजे हबीब जे सदके हुज़ूर जी सारी उम्मत ते मेहर नज़र कर हर मुसलमान जी कब्र खे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व क़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुंहिंजा दोस्तों, अल्लाह जे दर ते दुआ है रब करीम फ़कीर मरहूम मोहम्मद याकूब जी मग़फ़िरत फरमाए उन जी कब्र ते ला तादाद रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमाए। प्यारा दोस्तों, ज़िंदा इंसाननि जो कब्र वारनि जे लाइ सब का भलो तोहफ़ो दुआ है। अगर पंहिंजे मय्यतनि खे फ़ाइदो पहुचाइण चाहियो, उन्हनि सां ख़ैर ख़्वाही भलाई करण चाहियो तो उनकी बेहतरीन सूरत दुआ है। दुआ जेरनि खे बि नफ़ो ॾींदी आहे, दुआ कब्रुनि वारनि खे बि नफ़ो ॾींदी आहे। मदीने वाले साईं फरमायो था दुआ सिलाहुल मोमिन, दुआ मोमिन जो हथियार। दुआ दुख में कम अचण वारी आहे, दुआ दर्द मिटाइण वारी आहे, दुआ कर्ज लाहिण वारी आहे, दुआ बीमारियुनि जे लाइ शिफ़ा है, दुआ दर्दन जे लाइ दवा है, दुआ इंसान जे लाइ अल्लाह जे दर ते वेझे करण जो ज़रियो ऐं वसीलो आहे। दुआ पाने ऐं रब जे विच में ताल्लुक जोड़ण वारी शइ। जॾहिं बानो दुआ घुरे थो, अल्लाह उन बाने सां गॾु हूंदो आहे। जेॾी महिल उन जा दुआ घुरंदे चप चुरंदा आहिनि,
तो अल्लाह फरमाई दुआ घुर तो के छा घुर के। कुरान मजीद में रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमायो वकाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम। तवाजे रब फरमायो आ तवा मुखा दुआ घुरो ताऊ तवाजी दुआ कबूल कया। घुरण कम बाने जो ॾियण कम रब जी ज़ात जो। ऐं वइज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी करीब। ए मुंहिंजा हबीब जॾहिं मुंहिंजा बाना तोखां मुंहिंजे बारे में पुछनि त असांजो रब किथे आ फइन्नी करीब। उन्हनि खे ॿुधाए त मां अल्लाह तव्हांखे तमामु वेझड़ो आहियां। उजीब दावत दाई इज़ा दआन। जेॾीमहिल सॾींदड़ सॾींदो आहे दुआ घुरंदड़ दुआ घुरंदो आहे त मां अल्लाह उन जी दुआ खे क़बूल कंदो आहियां। अज़ीज़ान गिरामी दुआ घुरण सां अल्लाह ताला ख़ुशि थिए थो। इन्नल्लज़ीन यस्तकबिरून अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन। जेके दुआ का मुंह मोड़न था, दुआ छड़े ॾियनि था, दुआ का कंध कढाइन था, अल्लाह फरमाए तो उनके जलील बनाए जहन्नम में उछलाईंदुस। मल्लम यसअलिल्लाह यग़ज़ब अलैहि। जेको अल्लाह का दुआ नथो घुरे अल्लाह ॾमिरजे थो, अल्लाह कावड़जे थो त तव्हां मूंखां छो नथा दुआ घुरो। दुनिया वारनि खां घुरो त कावड़बा, अल्लाह का न घुरो त कावड़जे थो, घुरो त ख़ुशि थिए थो। न घुरो त चवे थो त मूंखां घुरो, ऐं घुरो त झोलियूं भरे ॾिए। घुरण वारनि खे इहे ॾिए थो जीअं केरु दुनिया में कंहिंखे न ॾींदो, जीअं अल्लाह पंहिंजे पाननि घुरण वारनि खे ॾींदो आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या अजा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सही बुखारी में, सही मुस्लिम में हदीस पाका सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला ने रिवायत की। मदीने वाले ताजदार फरमायो इन्नल्लाह यक़ूल अना इंद ज़न्न अब्दी बी व अना मअहू इज़ा दआनी। अल्लाह तो फरमाए त मां रब बाने जे गुमान वटो हूंदो आहियां। जेड़ो तव्हां मुंह में गुमान रखंदो तव्हांजो मामलो ईअं बणाईंदुसि। पुट इहा ॻाल्हि सम्झण जी आहे। हाणे तव्हां रोड ते बीठा आहियो, तव्हांजो ख़्याल आहे सवारी मिलंदी कोन, अलाह किथे हींअर सवारी ॾींदो, कोन मिलंदो। तव्हांजो गुमान आहे त रब मूंखे सवारी ॾींदो त किथों न किथों सवारी अची वेंदी। घर वारी तव्हांजी हमल सां आहे, तव्हांजो त धीउ थींदी, बसि धीउ थींदी, आई धीउ, धीउ आहे बसि, थींदव बि धीउ। पर तव्हां गुमान रखो त मुंहिंजो रब मूंखे पुटु ॾींदो। मुझे रब करीम अल्ट्रासाउंड वारा ओ मिशन ते ॾिसण वारा, तू कूड़ो तुझी मिशन कूड़ी, मुझो रब मुखे पुत्र ॾींदो। रब फरमाए तो यकीन मुंह में पक्को रख, मां अल्लाह तुझे धीउ के भी पुत्र बनाइण ते कादिर आहियां। मुझे घर में वाक़िअ थियो, मुझे पुट न साजन
टे भेरा अल्ट्रासाउंड कराइण जे थी आ, टे भेरा क्यों थी आ। खुदा जी कुदरत हिन चो तो मुखे पुट थींदो और छस पुट अन इन दसन अपती पी रब फरमाए तो मां अल्लाह तुझे पाने जे गुमान वटूंदो आया। जेड़ो मुंह में गुमान रखंदो, जेड़ो मुंह में यकीन रखंदो, मां अल्लाह बि तुझो मामलो उहे ठाही। हिकिड़ो पियो चए त कमाईंदासीं त ॿुॾींदो, न कमाईंदासीं त किथां ॾींदो। ॿियो वरी पियो चए त कमाईंदासीं त बि ॾींदो, जे न कमाईंदासीं त रज़ाक ॾींदो। ॿई पाण में बस कयो भैया संगति हिकु जेड़ा, हो चे कमाइण सां ॾींदो, हो चे न कमाइण सां बि ॾींदो। अॼु पाण में ॻंढिया उन वक़्त में हूंदा काज़ी, हाणे हिन जज कोर्टूं चयो हलो काज़ी को फ़ैसिलो था करनि। काज़ी वटि आया, काज़ी साहब असांजो फ़ैसिलो कयोसि। कहिड़ो? चे हे चे तो कमाईंदो त पोइ रब ॾींदो, मां चवां थो बिना कमाई चे बि ॾींदो। चेड़े निभागा तव्हांखे ॿियो को बहस ई कोन्हे, तव्हां इन बहस में पिया पुलिस खे विझी ॿिन्ही खे जेल में। हे माण्हुनि दिमाग़ ख़राब था कनि, ज़हन ख़राब था कनि, ॿिन्ही खे विझूं जेल में। इहे बहस आहिनि करण जा, इहे ॻाल्हियूं आहिनि करण जूं। काज़ी चओ तव्हांखे न छॾींदो, चएसि पाण में ठहंदो न। ॿई ज़िद ते बीठा न, हुजे रब कमायो त पोइ रब ॾींदो, हुजे बिना कमाइण जो बि ॾींदो। शाम थी हिकिड़े माण्हू जी पास पासियल हुई, जे मुंहिंजो कमु थी वियो त जेल वारनि खे देग भत जी रधे पंहिंजे अंगण ते चे खाराईंदुसि। ख़ुदा जी कुदरत हुनजो कमु थी वियो। सॼे जेल वारनि खे थाणे सूदो वठी आ, पुलिस सूदो सभई आया। हिकिड़े जेल वारे हिकिड़े कैदी जो मां न लंदुसि, उहो जेको चवंदो त बिना कमाई जे रब ॾींदो, उहो वेही रहियो। उहो जेल में वेठो रहियो, उहो न आयो। ॿियो सॼो जेल आयो, मानी खाई विया। उन संगती जेको चए पियो त कमाइण सां ॾींदो, उहो वियो। हे न वियो जेको चवंदो बिना कमाई जे रब ॾींदो, उहो वेठो रहियो। जेॾी महिल हुन मानी खाधी, यार हिकिड़ो मूं वारो संगती आहे, हेॾे आयो कोन्हे को, हुन जे लाइ पाटड़ो ॾींदो, खयूं वञा। ठाहियो ई अथऊं इन जेल वारनि जे लाइ, लंगर आहे ई उन्हनि जे लाइ। जे न आयो आहे त पाटड़ो ते खयूं वञ। पाटड़ो खणी आयो, हुन बि खाधो। चइबो फ़ैसिलो असांजो थी वियो। चई कीअं? चई ॻाल्हि इहा आहे, तो चयो त कमाइण सां रब ॾींदो, तूं वी मेहनत कयई तॾहिं मानी मिलई। मूं चयो बिना कमाइण जे रब ॾींदो, मां जेल में वेठो रहियुसि, वियुसि बि न, रब पाणे तुंहिंजे मथे ते पाटड़ो खणाए मूंखे हिते अचे मानी खाराई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। मिथिला का ॻाल्हि सम्झ में आयव न? तूं अखे नहीं कमे सां त खासां, न त बुख मरसां, त पिछ मिल सही बि कमावण नाल। जे आखी मेरा रब रज़ाक के वही रिज़्क दा ठीका चाग थाए। वो खवावण वाला, पिलावण वाला, देवण वाला, जे मेरे रब दे मथों भरोसा रखे सी, खुदा दी कसम वो तो को बिना कमावण दे भी देवण वाला है। अना इन दसन अब्दी भी, मैं तुसाडे गुमान करे होंदा, तुसा मेरे अंदर केड़ा गुमान रखी बैठे हो? क्या आखेंदे हो मेरे बारे में? पुट रब तरफ है, पर मुर्शिद कामिल होवे ना, पीर होवे, आखे सो तो मेरा पीर फैज दी द फैज मिल सके। ले दे वे मुरीद खड़े न से चाहिए ठल्ला रहे वैसे। पीर फैज नहीं देता, मुरीद फैज खिन दे। पीर फैज नहीं देता, मुरीद घिन दे।
पीर केड़ा कामिल होवे, केड़ा जमाने दा खास होवे, जे तेरा अकीदा सच्चा न होसी तो फैज न मिल सही। मुर्शिद है ना, मैं हर अपने मुरीद को कामिल बना छोड़ा। अब्बा है मेरा हर बच्चा खातेदार होवे, मेरा हर बच्चा खुशहाल होवे, पर बच्चे को भी नीमक होवे ना, बच्चे को भी यो अकीदा होवे ना, तो मेरा अब्बा मेरी संभालना सी। मेरे दोस्तों, तरह नाल जे तू अपने रब विच जड़ा गुमान रखसी, मेरा मालिक तेरा मामला इवें बना दे सी। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु। वदा मेरे रब दा सच्चा फकीर थी वन, अल्लाह दे दर दा सच्चा फकीर। यकीन पक्का हो गई, ईमान पुख्ता हो गई, दिल विच पूरा यकीन हो गई, मेरा रब देवन वाला, संभाल लहण वाला। भली वनी जंग विच बही, बेले विच कच्चे विच बर विच बही, मेरा रब उठा बिते को खवेसी पिलेसी। फकीर आ गया देखा लाकी में पे खवेंदे व्या जंग विच पोती ताण सुम पिया अगे देखा लाकी में खवेंदे सही जंग विच सुता पे चोने कड़ा काफला होवे रास्ता भुलीज पिया उठाण पोता। काफले वाले अपने सरदार को आख्या सही को मानू है सुता पे अगे देखो जेरा मर गया ही जंग विच मानू जेरा है मर गया। बुजुर्ग आके मैं सोना पिया मैं अखियां जा बंद कीतियां अगे सी जेरा है साह जमींदे पे आगे जल्दी करो माखी मक्खन मिला इंदे वात विच घतो यहां को टेक थी वेज पीछे मानी खबाओ आगे मैं जा दंद बंद कीती ए खाला किवें खवेंदे दंद जोर नाल बंद कीतम आगे से को दंदन पईज गए दंद बंद थी गए आगे वारा करो पत्थर चाओ दंद भनोस जोरी माखी मक्खन घतो दंद थी भज गए तो खैर सिर तो बच्चे मुड़सदा हिकड़े एडू पकड़ियस जा पत्थर पिया मारे ताक नहीं खिल पिया आगे चलिया ही पागल ही क्या थी आगे पागल नहीं मैं देखा पिया मेरा रब कीवें खवेंदे बेशक मेरा रब रज़ा के जंगल विच नंद भन्या सोरी माखी मक्खन प्या खवावे बेशक मेरा अल्लाह रज़ा के। समझ में आया वाले ना हदीस कुदसिया रब जो फरमाया इंद ज़न्न अब्दी बी मां रब पंजे पाने जे गुमान वटे हुंदो आया जेड़ो मुंह में गुमान रखंदो उन जो मामलो उए बनाए नींदुस चोने मां साइकिल से चलदा मां मेतलो वरी किनो स्कूटर वठन मुखे के स्कूटर कितो हुंदे साइकिल से पर जे चोंदे मुझो रब सखिया मुके कार दींदो टूटी ते चढ़ंदी हाने छा मेतला जिद्दे में तो ड्रम बकरी मेतला बेटा जो कयो खबर अच्छी सी बस करम मालिक जो पाक वतन में बैठा हूं मुझो है जिद्दे पंजी जिद्दे में मक्के में मेतला के वडा तो आया ही कोन पर अल्लाह में जो भरवसो रखियो है तो हाने बंद टूटी पई मेतला जे चवंदे तरब
रब मुखे मक्के में रहाई दो तो मक्के में रहाई दी जे चाहते तो गोले मितले में मामा किथे बाहर निकल बैठो बिते हुए चाहते तो मां हज कद से हज मुखे रब कराई दो तो हज थी दो ही तो मां मिस्कीन सुनो दा किथों अचनी एडी टिकट किथों टिकट थींदी तो पोयो बैठो बिते हुए समझो था ना गाल के लख जो नुस्खो तो लख जो नुस्खो आ जेड़ो रब में उम्मीद आसरो जेड़ो यकीन जेड़ो गुमान पंजे रब में रखंदा तवा जो मामलो रब उए बणाईंदो ओड़ो मामलो ता सा पेश ईंदो चो सल्लल्लाहु अलैहि या हदीस जा अगिया लफ्ज़ व अना मअहू इज़ा दानी जेडी मल मुझो मानो मुखां दुआ घुरंदो आ मां अल्लाह उन बाने सां ओडी मल गॾु हूंदो आहियां जेडी मल दुआ घुरंदो आ ओडी मल मां रब बाने सां चो गॾु हूंदो आहियां जेडी मल बानो दुआ घुरंदो आ ओडी मल मां रब बाने सां ॻाल्हायो थकिजी पिया सोली जान न छॾींदो सां तव्हां पंहिंजो दिलि पर सां हलाए ईंदो हलाए न ईंदो हाणे मस्जिद में ई था रखो मां तव्हांजे पिते पिते खे सुञाणा थो छॾींदो सां सोलो कोन सालनि खां पोइ आयो आहियां सभु कसरूं अॼु तव्हां मूं कढणियूं आहिनि हथ मथे करे चओ सुभान अल्लाह अल्लाह मदीनो ॾेखारींदुई जेके बि आसाइता आहिनि सभिनी महतलनि खे रब मदीनो ॾेखारींदो चओ सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या हदीस जा लफ्ज़ तवरी बुधो रब तो फरमाए अना मा अब्दी अना माहू इज़ा दानी जेडी मल मुझो बानो मुखा दुआ घुरंदो आ ओडी मल मां अल्लाह इन साण गॾु हूंदो आहियां सिराई बुझे सखी सिराई बुझे सखी ऐं वेठो बुझे तो सां गॾु ऐं लख रुपया बि रखियो वेठो जे अॻियों ऐं तूं घुरीस साईं मूंखे 100 रुपया ॾे ॾींदो या न ॾींदो चवंदो तूं मुंहिंजे राज जो ई मुंहिंजे पाड़े जो ई तो 100 घुरियो आहे तोखे 1000 थो ॾियां सखी जो कम इहे आहे न सखी उन्हें के सरबुआ जो घुरण का मथे दे आम मानू घुरण सा ॾींदा घुरण सा बि ओतिरो ॾींदा जेतिरो घुरी या बि घटाए ॾींदा पर सखी उहो आहे जो बिना घुरण जे घुरी त घुर खां वधीक जे आम मानू वक्त सां ॾींदा सखी वक्त पे वक्त ॾींदो हाणे जे वटि लख रुपया रखियो आहे 1000 तो के ॾिनई त हुन में खोट त कोन ईंदसि न मुंहिंजा दोस्तो अल्लाह जेको खज़ाननि जो मालिक आहे वॾो सखी आहे जेॾी महिल तूं घुरी थो ओॾी महिल रब तोसां गॾु आहे पुट हे दरिया जो में तव्हां कचे में वेठा आहियो दरिया
केॾो पाणी आहे जेॾीमहिल आब कलाणी जी मौसम हूंदी आहे दरिया भरिजी वेंदो आहे कचो बुॾी वेंदो आहे केॾो पाणी हूंदो आहे हाणे इन मां जे झिरकिड़ी पाणी पीए त दरिया में खोट ईंदी ॻाल्हायो न था दरिया में खोट ईंदी हिकिड़ी झिरकी पाणी पीए पुट हे सभई मेतला पंहिंजूं ख़्वाहिशूं रब खां घुरो कंहिंखे कहिड़ी ज़रूरत कंहिंखे कहिड़ी ज़रूरत कंहिंखे कहिड़ी सभई घुरो न सभिनी खे हिक वक़्त में सभिनी जूं ज़रूरतूं पूरियूं करे त रब जे खज़ाने में एतिरी बि कमी न ईंदी जेतिरी झिरकी जी चुंब दरिया मां भरंदी रब जा खज़ाना अणखुट हिन लातादाद हिन ओ अता जेॾीमहिल तूं घुरंदो आहे रब तोसां गॾु हूंदो आहे घुर त सही न यकीन सां घुर त सही ॾिए थो या नथो हाँ चओ सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह सुभान अल्लाह बी हदीस इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी है हजरत अनस बिन मालिक असहाबी तो चवे त मदीने वाले साईं फरमायो त अल्लाह तो फरमाए माना हदीस कुदसी ज़बान मोहम्मद करीम जी फरमानो अल्लाह हदीस कुदसी रब तो फरमाए अना قال الله تعالى يا ابن آدم إنك ما دعوتني ورجوتني غفرت لك على ما كان منك ولا أبالي ये मुझा बान्हा जेॾीमहिल तूं मूं में आस उम्मीद रखे मूंखां घुरंदो आहीं आस रखे उम्मीद रखे मुखां घुरंदो आई पोइ तुंहिंजा अमल भली कहिड़ा बि हुजनि तूं मूं में उम्मीद रखे जेॾीमहिल घुरंदो आई त मां अल्लाह तोखे मायूस कोन मोटाईंदुसि तोखे ख़ाली कोन मोटाईंदुसि मूंखे परवाह नाहे तू केड़ो माई घणी गंदो आई गदलो आई गुनहगार आई बदकार आई पर आई त मुंहिंजो छॾियो आ त तो छॾियो आ मूं न छॾियो आहे रब न छॾियो आ मेतला तो केॾियूं रब जूं बेफ़रमानियूं कयूं नमाज़ तूं न पढ़ी रोज़ो तूं न रखी ॾाढ़ी तूं कूड़ाई चोरियूं तूं करी नशा तूं करी बेहयाई जा कम तूं करी बेफ़रमानी जा कम तूं करी पर वरी बि मुंहिंजे रब तोखे बुखियो न छॾियो उञो न छॾियो उघाड़ो न छॾियो तोखे मानी बंदि न कई तुंहिंजी हवा बंदि न कई तुंहिंजो पाणी बंदि न कयो तुंहिंजी रोज़ी रोटी बंदि न कई आहे कर न सच्ची ॿुधाइजांइ कसम थो विझां रब जी ज़ात जो सच्ची ॿुधाइजांइ तुंहिंजो पुटु आहे न उनखे चईसि त पुट मूंखे पाणी पिया चई बाबा कोन पीआरींदुसि नथो पीआरे हिकिड़ो भेरो चईसि ॿियो भेरो चईसि टियों भेरो चईसि चौथों भेरो चईसि पंजो भेरो पंजई भेरा इनकार करे कावड़ ईंदई आहे न पुटु आहे न तुंहिंजो बच्चो आहे कावड़ ईंदई आहे न पादर हणंदेसि या न निकुर छोरा मुंहिंजे घर मां निभागा हरामी बच्चा मुंहिंजो चयो नथो वञी निकुर मुंहिंजे घर मां कढंदेसि या न सची ॿुधाए न ॻाल्हाई छो तूं हिकिड़े ॾींहं में 5 भेरा तुंहिंजो चयो न मञे उन छोकिरे सां जेको तूं हालत कंदे मूंखे बि ख़बर आहे हाँ पर केतिरा भेरा रब जी बेफ़रमानी थो करी केतिरा रब जा हुक्म छो भञी
निमाज़ू तो छॾे ॾिनियूं, पटको तो लाहे छॾियो, तहजुद तो छॾे ॾिनो, डंदड़ तो छॾे ॾिनो, ज़िक्र तो छॾे ॾिनो, साई चादर तो लाहे उछलाए छॾी, अल्लाह जो ज़िक्र तो छॾे ॾिनो, पर वरी बि रब कोन छॾी, वरी बि रब तुंहिंजी मानी बंद न कई, पाणी बंद न कयो, रोज़ी रोटी बंद न कई, वरी बि मुंहिंजे रब तोखे पंहिंजे खजाने मां रोज़ी रिज़्क पियो पहुचाए, संभाल पियो आए या न। रब फरमाए छो तू केड़े बहाल में आई, केड़ो बाही कीअं बाही, पर जेॾी महिल मुंह में उम्मीद रखे ई थोई त मां अल्लाह तोखे ना उम्मीद न मोटाईंदुसि, तुंहिंजी उम्मीद आस निरास न कंदुसि, तोखे खाली न वराईंदुसि। चो सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या बसरे में को डोह थी पियो, को वाक्यो थी पियो, पुलिस 40 माण्हू गिरफ्तार कया उन डोह जे केस में। थींदो आहे न को वारदात थींदी आहे, पोइ पुलिस ईंदी चढ़ी गाॾी में, पोइ जेको हथ आयो खंबे खणी वेंदी, पोइ जेसीं वञी छांटी थिए तफ्तीश थिए तेसीं फ़िलहाल त पुलिस खणी वेंदी आहे। 40 माण्हू पुलिस खंबे वई, वञी जेल में विधऊं। मुंहिंजा दोस्त शाम थींदी वई, उन्हनि जा वारिस आया, माइट आया, कंहिंजो अबो, कंहिंजो अदो, कंहिंजो चाचो, कंहिंजो दोस्त सिफारिशी आयो, छुटंदा विया 39 माण्हू छुटी विया, बाक़ी हिकिड़ो माण्हू हुयो जेको बगदाद जो न हुयो, परदेसी हुयो, मुसाफ़िर हुयो, उहो बि पुलिस खंबे खणी आई। मुंहिंजा दोस्त रात थी आ, 39 माण्हू छुटी विया, हिकिड़ो बेगुनाह परदेसी जेल खाने में रहिजी वियो। जिन महिल रात जो बेगा वक़्तु थियो, उहो परदेसी, उहो मुसाफ़िर मोहम्मद खे आसमान ॾे निहारे, चए थो मुंहिंजा मालिक, ओ मुंहिंजा रब करीम, बगदाद में मूंखे केरु न सुञाणे, हिन शहर में मां परदेसी आहियां, ओपरो आहियां, हिते को मुंहिंजो वाक़ुफ़ कोन्हे। 39 माण्हू जेके मूंसां गॾिजी इन केस में ॿधिजी आया, उहे सभु छुटी विया, उन्हनि जा यार दोस्त वाक़ुफ़ ज़ामिन पइजी विया। मुंहिंजा मालिक, मुंहिंजो को कोन्हे, मां तोखे पंहिंजो ज़ामिन छो बणाया। मुझे मौला, मुझे ज़मानत तू कर। इन जिंदान मां, इन कैद मां मुखे तू आजाद कर। ए मुझा मौला, तू तो मुखे सुञाणी थो, हिन शहर में मुखे ॿियो केर न सुञाणे, पर तू सुञाणी थो। मां बेगुनाह आहियां, मुखे पुलिस ॿधो आहे। हे मुंहिंजा मौला, मुखे हिन ज़िंदान मां तू आज़ाद कर। रोए भी पियो, रब खे सॾड़ो भी करे पियो। मुंहिंजा मालिक, तू मुंहिंजो ज़ामिन पाओ, तू मुझो ज़ामिन थी, मुखे तू आजाद कर। मुझा दोस्तो, रात ढली चुकी हुई, बेगा वक्त हुयो। मुझा दोस्तो, बादशाह हारून रशीद पंहिंजे महल में सुतो पियो आ, निंड में आ, ग़ैबी आवाज़ आयो, ओ हारून, ओ बादशाह, तुझे जेल
फलानी बारीक में फलाने कमरे में मुझो हिकिड़ो बेगुनाह मानो जेल में पियो आहे। हारून रशीद उन मूं रब खे पंहिंजो सामिन बणायो आहे, मां अल्लाह उन जो सामिन हे मुंहिंजो साईं तूं ई ॿियो वरकन यस्कीन की मुंहिंजो मालिक तूं ई ऐं बेदरवी यस्कीन की। मुझा दोस्तों हारून रशीद बादशाह के गैबी हुक्म मिलियो आ, जल्दी कर वञ मुझे मालिक के आजाद कर। उन जो सामिन अल्लाह होया। भली केड़ा भी कत्ल आयूं किन्ना आयूं गुनहगार आयूं पर आयूं तो सदस के मेणो न ॾींदो आहे तानो न ॾींदो आहे त हेतिरा गुनाह करे कहिड़ो मुंहुं वठी आयो। मुंहिंजा दोस्त हारून रशीद निंड मजाई उथी पियो के नौकर खे न उथारी के वज़ीर मुशीर खे न उथारी पाण बादशाह वियो। उन जेल जे कोठड़ी में वियो ॾिठई त हथ न थे त ज़ख़िर मां ॻोढ़ा वहनि था पिया। वो जेल में रब खे पुकारे रहियो आहे, मुंहिंजा मौला तूं मुंहिंजो सामिन पाओ मूंखे जेल मां तूं आज़ाद कर। बादशाह वञी उनखे फाकुर पातो सीने सां लाए चई त तुंहिंजी ज़मानत क़बूल थी वई। उथी तोखे जेल मां कढण जे लाइ मां बादशाह हारून रशीद पाण हली आयो। सुबुह जो उनखे भला कपड़ा पारायई, भला वेस वॻा ढकायई ऐं सारे बगदाद में ऐलान करायई हे बगदाद वारो हिन जवान जी ज़ियारत कयो, अॼु राति रब पाण हिन जो सामिन पियो आहे। मुझा दोस्तों केॾो रब करीम आहे, केॾो रब बाज भरियो आहे। वो अदा उन रब जे दर ते अची त ॾिस सजणो करे त ॾिस। सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। मुझा दोस्तों रब तो फरमाए इमाम अबू यअला हजरत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी का रिवायत आंदी, मुझे आका मुझे मौला मुझे मदीने वाले ताजदार फरमायो अला अदुल्लुकुम अला मा युनजीकुम मिन अदुवकुम। साईं फरमाइनि था छा तव्हां खे उहा शइ ॿुधायां जेका तव्हां खे तव्हांजे दुश्मन खां बचाईंदी।
दुश्मन का बचाने वाली शे बुझाया वयुदिरु लकुम अर्ज़ाककुम उहा शे बुझाया जेका तांजे रोज़न के रिज़्क़न के वधाए चली दुश्मन के बचाईंदी रिज़्क़ के वधाईंदी एड़ी शे बुधाया असाबन जो बुधायो या रसूल अल्लाह हबीबन फरमायो तदून अल्लाह फी लैलिकुम व नहारिकुम पजे रातन में पजे दीहन में अल्लाह का दुआऊं गुरो दुआऊं गुरो दुआऊं दुआ 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 रब का दुआ गुरो दुआ तवाके दुश्मन का बचाईंदी दुआ तवाजे रिज़्क़ के वधाईंदी दुआ तवाजा मर्ज़ लाईंदी दुआ ताजू मुसीबतूं हटाईंदी दुआ तवाके खैर बरकत नसीब कराईंदी फ़इन्न दुआ सिलाहुल मुमिन छो त दुआ मोमिन जेला हथियार पुटे जेवट क्लाशनकोफ हुजे दुश्मन वेझो ईंदुसि जेवट राइफल हुजे हथ में दुश्मन वेझो ईंदो दोनाली बंदूक जेवट हुजे दुश्मन कहो कंदो न त बाबा इन वट हथियार मारे न विझे दुश्मन वेझो न ईंदो साईं फरमाइनि था दुआ तव्हांजो हथियार तो हथियार दर्द कर्ज मर्ज मुसीबतों ये सब ताजा दुश्मन ने इन्हनि दुश्मनन का बचाइण जो औज़ार तव्हांजो हथियार दुआ चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अन्या मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या ओ मुझा दोस्तों दुआ हर वक्त में अल्लाह बुद्धे तो हर वक्त में कबूले तो पर साल में कुछ वक्त एड़ा है जेके खास दुआउन जे कबूलियत जाए उन्हें दुआउन जे कबूलियत जे खास वक्तन मां हिकड़ो वक्त ये रात अचे वथी पई 15 शबान वारी रात खुदा जाने या एड़ी रात जंहिंमें दुआ रब रद्द न कंदो आज़ी इल्तिजा रब ठुकराईंदो नाहे यकीनन पक्का पक या दुआ अल्लाह वट कबूल मंजूर मुझे या रात मिलेव त दुआऊं घुरंदो या सुम्ही निंड कंदो घट था ॻाल्हायो मेतला को नियत में रोलो हुजे तो बुधायो या रात जागंदो या निंड कंदो मिठाई या दुआ दुआउन जी रात या कबूलियत जी रात या तवाजे साल जे तकदीरुन जे लिख पढ़ जी रात इन साल कंहिंखे कंहिंसां कहिड़ो वाक़ियो पेश थींदो पूरी लिस्ट 15 शबान जे रात लिखबी आहे हिन साल केड़ा मानू हज ते वेंदा कंहिंखे पुट जमंदो कंहिंखे न्याणी जमंदी कंहिंखे खुशी मिलंदी कंहिंखे दुख मिलंदो को आसूदो थींदो को भिंगियो थींदो पूरे साल जी लिख पढ़ 15 शबान जे रात में थींदी
मुझे सोने हबीब मदीने वाले ताजदार फरमायो तुख्तउल आजाल मिन शअबान इला शअबान। इमाम बहकी यह हदीस दिया तब मौत जिंदगी का फैसला शअबान में लिखा विदा है। 15 शअबान जे रात इन साल जेके मरंदा जंजो एक्सीडेंट थींदो के केड़ो मर्ज लगंदो के केड़ो दर्द लगंदो या फैसला इने 15 शबान वाली रात में लिखा वेंदा है। पोया रात जेके जागदा आहिनि इबादत कंदा आहिनि अल्लाह जे हुजूर में दुआऊं घुरंदा आहिनि उन्हनि जी पूरे साल जी तकदीर सुठी लिखी। वो तमाम भी दिल में पक्को इरादो कयो त इहा रात इंशाअल्लाह जागंदासीं। दावत ॾियांव कबूल कंदो जी। दिल बराबाद मोरे हज़ारे रातियूं घरनि में भी गुज़ारी मिटन माइटन सां भी गुज़ारी पर हिकिड़ी रात फ़कीरनि सां भी गुज़ार जी जिते हज़ारे खुदा जा साले बाना बानियूं गॾु थींदा इज्तिमाई दुआ थींदी यकीन आहे त इहा दुआ अल्लाह ताला क़बूल फरमाई। या 15 जी रात दिल बराबाद शरीफ मोरे में अचो इन दुआ में शरीक थियो सलात तस्बीह थींदी ऐं नवाफिल अदा थींदा इन रात जा जेकी फज़ीलतूं आहिनि इंशाअल्लाह गॾिजी हासिल कंदासीं। सल्लल्लाहु अलैहि या इमाम हाकिम रिवायत दिया हजरत सैयदना अबू हुरैरा असहाबी तो चवे त मूं मदीने वारे मीर खां ॿुधो सोने हबीब फरमायो अद्दुआ सिलाहुल मोमिन दुआ मोमिन जो हथियार व इमादुद्दीन दुआ दीन जो थंभुआ चो दुआ दीन जो थंभुआ व नूर समावात वल अर्द दुआ जमीनुन जो भी नूर आसमानन जो भी नूर दुआ रोशनिया पुट बत्ती उजामी वने तो उदय थी वेंदी आहे। उदय में मानू के गस पंद नजर नहीं ईंदो आहे। मानू थेड़ खाईंदो धिका थाबा खाईंदो के गड में किरंदो किथे टकराइजी पवंदो उदय में मानू के कुछ नजर नहीं ईंदो आहे। मदीने वाले साईं फरमाया त दुआ रोशनी अथव दुआ खां सवा उदय आहे। ॻाल्हायो दुआ खां सवा दुआ न आहे त उदय आहे। जिंदगी तुंहिंजी उदय ई आहे जेकॾहिं तो वटि दुआ न आहे। दुआ रोशनी आहे। ॻाल्हायो दुआ चवंदा आहिनि न साईं मां त ॾाढो परेशान थी वियो आहियां जाॾे काॾे मूंखे त जाॾे काॾे उंदहि थी नज़र अचे जाॾे काॾे अंधारो थो नज़र अचे साईं का गली नज़र नथी अचे जाॾे काॾे उंदहि थी नज़र चवंदा आहिनि पुट इन उंदहि जी रोशनी अथव दुआ। घबरायो न उंदहि कोन्हे पर दुआ घुरो त रोशनी रोशनी चांडराणी चांडराणा तव्हांजा हर कम रब सरंजाम कंदो खुसूसन 15 वारी दुआ अल्लाह तबारक व तआला यकीनन पक्का पक कबूल फरमाई। दोस्तों तो दुआउन सां दिल लायो पंहिंजे घर हुजो ॿार हुजो जिते बि हुजो दुआ घुरो। ईअं न त जॾहिं ज़रूरत पवे पोइ घुरो वरी ज़रूरत लहे त पोइ ख़ुदा विसरी वञे। इहा बि लालच आहे न माण्हू खे। जॾहिं कमु पवंदो न अलाह में बिटियूं बिटियूं दुआऊं घुरंदो मुंहिंजा मौला वारो कमु लथो त ॼण ख़ुदा खे सुञाणे कोन्हे।
एड़ा लोभी मतलबी बाना न हुजो कम हुजे न हुजे रब का दुआ जरूर घुरबी खैर जी बरकत जी आखिरत जी भलाई जी चंगाई जी ईमान जी इस्लाम जी कान जी हजारे दुआऊं ने नन मोला में को पुट दे हां किकरो पुट जी हां बस छुट्टी दुआ छुट्टी हां मैं पुट का सादियो में तो खोड़ दुआऊं ने जिंदगी में समझो था ना सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सुनन इब्न माजा में हजरत मौला अली का रिवायत सुनो है तेरे करार तो रिवायत करे हबीबन करीमन फरमाए ज़ाकानत लैलतुन निस्फ़ मिन शअबान जने 15 शअबान जी रात तवा के नसीब थे फकूमू लैलहा वसूमू नहारहा या रात जागो इन्हें ॾींहं जो नफली रोज़ो रखो फ़इन्न अल्लाह यनज़िलु फ़ी आलि ग़ुरूबि शम्स इला समाए दुनिया जीअं 14 जो चंड सिज रहंदो आ 15 जी रात जीअं दाख़िल थींदी आ त अल्लाह आसमान दुनिया ते लही ईंदो आ रब पंजे बानन जे करीब थी वेंदो आ फरमाईंदो आहे को घुरण वारो त न्यास आहे को माफ़ी वठण वारो त बख़्शे छॾियांस आहे को कर्जन वारो त कर्ज लायांस आहे को मुश्किल मारियो त मुश्किल मिटाए छॾियांस आहे को हाजतमंद आहे को ज़रूरतमंद आहे को घुरण वारो हत्ता यतलो अल फज्र जेसी ते पाख फुटे एसी ते रब जे रहमत जा पड़ा पिया फिरंदा पिया ऐलान थींदा पूछा था जो हाँ अल्लाह सदे सखी खजाना खोले वरी सदे त अचो त ॾियां हे खुलिया पिया न अचो त ॾियां सुभान अल्लाह पोइ इहा राति हथां न विञाए इहा राति इन राति जो क़दुरु कजो इन रात जो वंड भांगो जे मिली वियो न त हिते भी खाईंदो हुते भी खाईंदो खुटंदो समझो हाँ इन रात जे अंदर कुछ बदबख्त हैं जिन के रब माफी न दी अल्लाह 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 कुछ बदबख्त एड़ा हैं जेके एकड़ा उहे ब माण्हू जेके पाण में विढ़ियल है पाण में ॻाल्हाइनि ॿोलाइनि नथा उन्हनि ॿिन्ही खे रब फरमाईंदो इन्हनि खे तेसी माफ़ी न ॾींदो जेके हिक ॿिए खे परचाईंदा न राति गुज़री वई त हॾ वई न हा पोइ जेकॾहिं काविड़ लाइ हो न हिक ॿिए में त इन राति अचण खां अॻु में परचाए वठे मदीने वारे साईं फरमाए जे पर उठल आहिनि जेको अॻु में हली वञी परचाए उहो अॻु जन्नत में वेंदो हाँ अल्लाह करे तो मो जिद निकरे अंदर बैठे ने पुराना यार न छोड़े सी मैं वजा मैं माफी गिना तू को जिब्रील जो सौट तू को आसमान तो लई आयो जिद जे मुड़िया से जुड़िया साईं फरमाइण था पर उठल है न जेको हली वनी परचाए वो अगु जन्नत में दाखिल थी सुभान अल्लाह बराबर न छाटा ने टियों थी उन्हनि ॿिन्ही खे परचाए साईं फरमाइण था उन्हें परचाइण ठहरा करण वारे खे 20 हजन जो सवाब मिलंदो हाँ मूंखे नथो नज़र अचे जेको ठाहिण वारो हुजे ड्राइण वारा खोड़ बुर छेड़ा जंद मचे
न इन रात जो जेकॾहिं फैज़ वठण चाहियो था न, इन रात में जेकॾहिं मग़फ़िरत ऐं भलाई चाहियो था त जन सां बि रंजश कावड़ आहे, हली वञी परचायो, माफ़ी वठो इन रात अचण खां अॻु में। ॿियो, इन रात में पीउ माउ जे बेफ़रमान खे माफ़ी न मिलंदी। जंहिं ते अबो अमा नाराज़ आहिनि न, उनखे रब माफ़ी न ॾींदो। जंहिं ते पीउ माउ नाराज़ हुजनि, अॻुवाट हली वञी परचाए, उनखे राज़ी करे। इन रात में नशेबाज़ माण्हू खे माफ़ी न मिलंदी। जेको नशो थो करे, कहिड़ो बि नशो हुजे, जेको नशो कंदड़ आहे उनखे माफ़ी न मिलंदी। मिठा ॾिसो न, ईद ईंदी आहे त माण्हू अॻ में कपिड़ा ठाहींदो, तयारी कंदो आहे पियो, बूट वठंदो, भला बूट नओं न वठंदो त हुनखे पालिश वालिश कराईंदो, तयारी कंदो, ईद थी अचे सयूं ठहिराईंदो, वखर वग़ैरह वठी ईंदो, बवाई त भला वठी ईंदो अचे। हाणे इहा ज़ाहिरी तयारी त कयो था, पर हीअ तयारी बि कयो। या राति अचण खां अॻु में जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो, से निमाज़ शुरू कयो। निमाज़ अल्लाह जो फर्ज़ आहे। काफ़िर ऐं मुस्लमान जे विच में फ़र्क़ु निमाज़ जो आहे। हाणे मां फतवा पढ़ी आहे, सऊदी जा आलिम, यमन जा, शाम जा, फलस्तीन जा, इन्हनि सभिनी आलिमनि गॾिजी फतवा लिखी आहे। मस्जिद नबवी में किताब रखियो आहे, मां पाण पढ़ी आयो आहियां। जेको निमाज़ नथो पढ़े, उनखे मुस्लमाननि जे मुक़ाम में न पूरियो, उनजो जनाज़ो न पढ़ियो, काफ़िर आहे। इनखे लाश जो मरी वञे न, उनजे लाश खे टंग खां केले शहर खां ॿाहिरि का खॾ खणी उन में वञी उछलाए चोसि, मुस्लमान जे मुक़ाम में न पूरियो जेको निमाज़ नथो पढ़े। उहो मुस्लमान कहिड़ो जेको निमाज़ न पढ़े? तव्हां पक्को वाइदो कयो इंशाअल्लाह 5 वक़्त निमाज़ पढ़े। मारियानी न खां पुछंदुसि त कहिड़ा पढ़नि था, कहिड़ा नथा पढ़नि। जी हथ त मथे खणो, मथे 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 हथ खणो। अलाह तौफ़ीक़ ॾींदो। 5 वक़्त निमाज़ पढ़ो, मस्जिद खे आबाद कयो, अलाह जो ज़िक्र कयो, नेक सालिह थियो, अल्लाह वारनि सां मोहबत निस्बत रखो, पंहिंजे कामिल मुर्शिद जी सोबत में वरी वरी पंधड़ा कयो। अल्लाह बि राज़ी, मदीने वारो साईं राज़ी। रब करीम शाल अमल जी तौफ़ीक़ नसीब। अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी, सभिनी जे दिलयुनि जूं मुरादूं पूरियूं कर। हे मुंहिंजा मौला, जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा ॾे, गोले ॻोठ जे मथां पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर। हिन ॻोठ वारनि ते राज़ी थी, हिन ॻोठ ते पंहिंजे नबी जो नूर नाज़िल फरमा, पंहिंजे नबी जी मोहब्बत ऐं इश्क अता फरमा। हुज़ूर जे दर जी ग़ुलामी नसीब कर। मदीने वारे साईं जे सुन्नत शरीयत ऐं दीन जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़। मुंहिंजा मौला, इहा राति मल्हाइण जी तौफ़ीक़ ॾिजा। करीम रब असांजा हथड़ा ख़ाली न मोटा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक।